नाज़रीन, घारो शहर में गाटे टोड़ महंगाई सबब ईद ख़रीदारी न हुअण बराबर है। ईद की ख़रीदारी लाइ पहुतल नंढा तोड़े वॾा अघ ॿुधी वापस मोटण ते मजबूर आहिनि। उन हवाले से विडियो लिंक ते मौजूद है तुफ़ैल अहमद पंवर। जी तुफ़ैल। जी बिल्कुल, ईद वेझो ईंदे बाज़ार में जो हुजूम हूंदा हुआ, हिकिड़ी रश मौजूद होंगी, नंढा तोड़े वॾा ईद के भलारे ॾींहं के भरपूर नमूने से मल्हाइण जे लाइ करे ख़रीदारी में मसरूफ़ हूंदा हुआ। गुज़िरियल सालन के बनस्बत इन साल महंगाई जेका है वह गाटे टोड़ हुजण जे करे गरीब माण्हू जो वो ॿिन वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे। हिन वक्त बाज़ार में माण्हू तो मौजूद आहिनि पर ख़रीदारी में वो मज़ो ना है। दुकानदार जेके आहिनि उन्हनि जे चेहरनि ते भी मायूसी छायल आहे। हिन वक्त मौजूद आहियां घारो शहर जी मेन बाज़ार में। अचो तो हिते ॻाल्हि ॿोल करूं था दुकानदारनि सां ऐं शेयरनि सां, तो उनजो छा चवणु आहे। ख़बर है तो महंगाई केतरे उरूज ते आहे। गरीब मानू जॾहिं निकिरंदो आहे घर में बार बच्चा वठी तो चलो शॉपिंग कंदासीं, ही वठंदासीं, पर जिते इन टाइम ते दुकान ते जॾहिं हिते ईंदो आहे न, वो रेट जॾहिं उनके ख़बर पवंदी है तो वो परेशान थी वेंदो आहे त छा करियूं। एडी तो महंगाई है जो डबल ना टिबल का भी टिबल है। पर साल की भेट में इन साल कारोबार तमाम थोड़ो जो घट रहो है, छो तो कपड़ो महंगो थी वियो है। सिलाई भी दरीन 1000 रुपया करे छड़ी है महंगाई के हवाले से। इन करे गरीब मानू खरीदारी तमाम घट पे कन। इन वक्त नंढे बारन जे 4 बारन तो चवन था बिन जो वठूं था, बिन जो असीं अफोर्ड ही नथा करे सकूं, तो पंहिंजे लाइ तो वो सोचीनि ही कोन था। हिन टाइम ते महंगाई तमाम उरूज ते आहे। महंगाई जे करे जो गरीब मानू जो ॿ सेर अटे जा भी कोन तो कमाए सके तो हेर खरीदारी छा थींदी। मोड़ाई तमाम घनी आहे। अॻे साल के निस्बत से हिन साल में तमाम जो घट खरीदारी थिए थी, छो जो रेट वधी आहिनि। रेट वधी आहिनि, उन रेटनि जे मसइले सां माना महंगाई जे हिसाब सां जेको अॻे ख़ुशी सां ॿ जोड़ा ॿारनि खे वठी ॾींदो, हिन साल जेको आहे सो जंहिंजो टुटल आहे उनखे वठी ॾिए तो, बाक़ी जेको आहे सो माना मोड़ाई आहे। तमाम माना हद खां वधीक महंगाई थी। रमज़ान शरीफ़ खां पोइ हर नंढे वॾे खे ईद जी ख़रीदारी लाइ जेको सो हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे, पर हींअर जेको सो हिन साल तमामु हिकिड़ी घाटे टोड़ महंगाई ऐं माण्हुनि जी ख़रीदी क़ुवत तमामु ख़तमु थी चुकी आहे। अॼुकल्ह एतिरो माण्हू जो सोर्स ऑफ इनकम आहे ई कोन जो का शइ वठी सघनि था। जेकॾहिं कपिड़े मार्केट में वञनि था तो कपिड़नि जो अघु भी माशाल्लाह 3 गुना जेको ज़्यादा आहे। चंपल या ॿारनि जा सामान या कुछ खाधे पीते जो सामान आहे, वो तमामु अहिड़े रेट ते पुॼी चुको तो मजबूरन जेको तो माण्हू जेकॾहिं 2 किलो वठणु चाहे तो वो 2 किलो वठे थो। जी बिल्कुल, ही हुआ हितां जा शहरी ऐं हितां जा वापारी अॻुवान जिन जा वीचार तव्हां ॿुधाया। हिननि जो चवणु आहे त बाज़ार में माण्हू तो मौजूद आहिनि पर हिन वक्त जेका गाटे टोड़ महंगाई आहे इन सबब ख़रीदार जेके आहिनि उहे सिर्फ़ु अघु पुछी करे वापसि मोटी था वञनि। हिननि हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते शयुनि जा जेके अघु आहिनि महंगाई ते कंट्रोल करे हितां जी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे।